नाज़रीन अवां ख़बर शेयर कंदा हलूं। रिपोर्ट कर रहियो आहे मलीर मां फिरोज़ कीरियो। मलीर जे सहाफ़ी असगर मेमण जी डोकरी में ज़रई ज़मीन ते कब्ज़े ख़िलाफ़ अवामी प्रेस क्लब मलीर जे सहाफ़ियुनि तरफ़ां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंजी अॻुवाणी प्रेस क्लब मलीर जे सदर जमशेद ज़हरानी ऐं जनरल सेक्रेटरी इनायत शाह कई। एहतजाज में सहाफ़ियुनि वॾी तादाद में शिरकत कई। मुज़ाहिरे दौरान सहाफ़ियुनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खणी कब्ज़ा कंदड़ वॾेरे ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं मुतालबो कयो त असगर मेमण ऐं संदसि भाइरनि जी मिल्कियत वारी ज़मीन तां फ़ौरन कब्ज़ो ख़त्म करे ज़मीन संदन हवाले कई वञे। और मौक़े ते मुतासिर सहाफ़ी असगर मेमण सहाफ़ियुनि खे ॿुधायो त कब्ज़ागीर वॾेरे ज़हूर खखराणी हथियारनि जे ज़ोर ते ज़बरदस्ती ज़मीन ते कब्ज़ो करे मुंहिंजी भाइरनि खे बेदख़ल कयो आहे। गॾो गॾु कूड़ा केस दाख़िल करे खैन गिरफ़्तार बि करायो वियो, जेके 2 हफ़्तनि खां पोइ ज़मानत ते आज़ादु थिया आहिनि। हिन इल्ज़ाम हयो त डोकरी पुलिस वॾेरे सां मिलीभगत में आहे ऐं कानून वॾेरनि जो ग़ुलाम बणियल आहे। जेतोणीकि 3 अदालतुनि असांखे ज़मीन जो मालिक करार ॾिनो आहे, पर सियासी मसइलतुनि सबबि न सूबाई वज़ीर शर्जील मेमण में न ई IG सिंध को क़दम खंयो आहे। प्रेस क्लब मलीर जे सदर जमशेद ज़हरानी ऐं जनरल सेक्रेटरी इनायत शाह चयो त IG सिंध सूबाई वज़ीर शर्जील मेमण, पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं फरियाल टालपुर साहिबा खे ज़मीन ते गैरकानूनी कब्ज़े जो नोटिस वठी वॾेरे ज़हूर खखराणी ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई कनि। KU जे वर्कर्स जे जॉइंट सेक्रेटरी सामी मेमण ऐलान कयो त जेकॾहिं असगर मेमण ऐं संदन भाइरनि जे मोरोसी ज़मीन तां कब्ज़ो ख़त्म न कयो वियो त KU जे वर्कर्स जा सवे मेंबर IG सिंध जी ऑफिस आॾो एहतजाजी धरणो हणंदा।